तव्हांजो मूंखे फीडबैक ज़रूरु खपंदो। हे विज़िट जेको मां हितां जो कयो आहे उहो तव्हांखे कीअं लॻो आहे। हे ॾिसो अंदरि हेॾे वॾे पुछ सां रेड कलर जो हिकिड़ो तोतो वेठो आहे। हिननि जा दरवाज़ा खुलियल आहिनि, जंहिं महिल चाहिनि ॿाहिरि निकिरी वञी था सघनि। अली हुनखे चयो मां बि वञा थी अंदरि। हे उहो ई मोर आहे, उहा ड्रेल आहे जेका मूंखे ॿाहिरि मिली ऐं मां हुन पोनी जो फ़ोटो कढणु थी वञा। तव्हां मां इलाहिनि खे ख़बर हूंदी जेको असां हेयर स्टाइल ठाहींदा आहियूं पोनी टेल, उनखे पोनी टेल छो चइबो आहे? छो त हिननि पोनीस जो जेको टेल आहे उहो एॾो वॾो हूंदो आहे, इन करे हिन जेको असां हेयर स्टाइल ठाहींदा आहियूं उनखे पोनी टेल चइबो आहे। त पाण हिननि जी साइज़ नंढी हूंदी आहे, पुछ हिननि जा ॾाढा वॾा ऐं सुहिणा हूंदा आहिनि। सो हे आहे पोनी, हे आहे पोनी जी टेल। ऐं उनखां अलावा हुते हुन पासे बि इलाही पोनीज़ आहिनि। साम्हूं हिकिड़ो वाइट कलर जो आहे, पर ख़बर न आहे केतिरो परे आहे, केतिरो घुमी फिरी वञिणो पवंदो। उनखां अलावा घोड़ा बि आहिनि, पोनीज़ बि आहिनि। हिकिड़ो पोनी हिन पासे बि बीठो आहे। सो हीअ ख़ूबसूरत दुनिया पखियुनि जी ख़ासि तौर ते। हलो था हितां ॿाहिरि। न छो न, आधी अहमत कई पर न वेठी फ़ोटो कढण जे लाइ। कहिड़ो मासूम जानवर आहे, त ॾिसो। हा अल्लाह जो शान आहे बसि। केॾो सुहिणो पखी आहे, अॻियां अॻियां मुंहिंजे हलंदो थो वञे। कबूतर आम जाम, बदकूं आराम में आहिनि, मुख़्तलिफ़ रंगनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं। हे गेरो, गेरा तूं वेह त गानो ॿुधाए पर तूं उॾी थो वञे हर हर। हे ॿियो गेरो, हे मोरड़े अला अला। पखियुनि सां बि मां जीअं हिते आई आहियां त मूंखे पखियुनि सां गॾु गॾु गाना बि यादि था ईंदा वञनि। पड़ी हीअ ॾिस मुंहिंजो फेवरेट, पड़ी आउल आउल मुंहिंजो फेवरेट। न वो होल्स कंदो आहे, ओसे तव्हां ॾिसे थो। हे हू कंदो आहे आउल। उल्लू मूंखे तोसां ॾाढो प्यार आहे, लव यू। सुगन चवंदी आहे उल्लू मेरी जान। सो हे आहे उल्लू मेरी जान। अरे वाह वाह ज़बरदस्त। सो हलूं था बाय बाय करे उल्लूअ खे। ओ अॻियां उहो मटकियूं सटकियूं पयूं न, हिननि जी हिकिड़ी वीडियो भरियूं। मोर ड्रेल ड्रेल। असां तव्हां कुझु न चवंदासीं, तव्हांजा एहसान आहिनि असां ते हिते वेठा आहियो। सॼा बर्ड हाउस। हा कुदरत मुंहिंजे रब जी। मां जेको नेचुरल हिस्ट्री म्यूज़ियम में सॼा डेड पखी हुया, स्टफ प्रिज़र्व्ड, हे पर रियल लाइव पखी। हिते हिननि डेकोरेट कयो आहे, ॾाढो थो वणे मूंखे। नंढा नंढा बर्ड हाउसिस आहिनि, मटकियूं आहिनि, हर क़िस्म जा बर्ड हाउस। उन्हनि में असली वारा सॼा पखी आहिनि, नंढा नंढा त ॾिसो। सो अली सादिया ऐं ॿार काफ़ी अॻियां निकिरी विया आहिनि। असां पंहिंजी फ़ोटोग्राफी जे चकर में हुयासीं। हिन पासे ऑस्ट्रिच, मोर ई मोर, पखी पखी, ड्रेलूं, तोता। असुल दिलि ख़ुशि थी वई आहे, हाणे ठरी पियो आहे। हिन पासे आहे हीअ ढंढ। ढंढ में बदकूं तरनि थियूं पयूं। माशाअल्लाह। हिन ते अचां? अच्छा
हसीन वाइट सेहड़ भी आहिनि हिते। केॾा क्यूट रैबिट्स आहिनि। हे पखी हिकिड़ो एॾो डिफरेंट आहे, एॾो सुहिणो आहे। उफ ख़ुदाया, कलर्स अथसि, रही न वञे। ठीकु आहे, चई तव्हां डिस्टर्ब था कयो, तव्हां मोहन राव चओ। ये बदकू हिते आरामी आहिनि, सभु बदकू रेस्ट में आहिनि। साफ़ सुथरो नथा रखी सघनि न, हवा मिटी पन। हाँ हो वारो न, ॼण पाणी में लथो ई पहिरियों दफ़ो। अच्छा ये पाणी में लही वियो। हाँ बदक जी क़िस्म आहे, बदक जो ई कोई क़िस्म आहे। हाँ वो विच में वेठा आहिनि। असां नथा सुञाणियूं। अची वयूं ख़्यालु कजो हाणे। हाँ कुझु खाराइण लाइ बि असां न वठी आया आहियूं। पॉपकॉर्न्स मिलनि पिया ॿाहिरि, मां मूंखे ध्यानु न वियो त असां उहे हिननि जे लाइ वठी। पूरो टाइम असां अचूं त अचूं, हिन जी मां पिक्चर थी कढां न। पूरो टाइम ही प्यारा प्यारा पखी, प्यारा सुहिणा सुहिणा ॻेरा वेठा रहिया आहिनि ग्रिल ते। हे सीन त कॉमन आहे, कबूतर बेहिसाब, बदकूं बेहिसाब। हे ॾिसो हिते वरी ॿियो ॻेरो वेठो आहे। उस थी लॻे, बसि हलूं था हाणे हितां ॿाहिरि। ॾिसो तव्हां ईअं होए कयो न, सभु उॾरी विया। ही जाइ जाइ ते हीअं इन्हनि बर्ड हाउसिस हणी छॾिया आहिनि। पखियुनि खे जिते वणे उते पंहिंजा आखेरा ठाहिनि, अंडा ॾियनि, बच्चा ॾियनि। ज़बरदस्त। हाँ जी नेक ॾिसो। पाणी कीअं थी पीअनि। फाइनली असां पंहिंजो हे ट्रिप पूरो करे हिन पिंजरे मां ॿाहिरि वञी रहिया आहियूं। ॿारनि त ॾाढो इंजॉय कयो ऐं यकीन कयो जेको मां इंजॉय कयो या असां वॾनि जेको इंजॉय कयोसीं न, वाह वाह। सो अलविदा हिननि सुहिणनि पखियुनि खे। वॾी महिरबानी उन्हनि जी जिन इहो सभु कुझु अरेंज कयो आहे, ठाहियो आहे। ऐं असां जहिड़नि माण्हुनि खे कुदरत जा उहे शाहकार ॾिसण लाइ मिलिया जेके असां हूअं आम तरह सां पंहिंजी अखियुनि सां एॾो वेझो खां कॾहिं बि न ॾिसी सघूं। अल्लाह अकबर, हे त ब्यूटी, माशाअल्लाह, ज़बरदस्त बाबा। के मोरनि जा ई कोई क़िस्म आहिनि, अल्लाह ॼाणे। माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। एॾो सुहिणो थो लॻे, हीअं पिरी प्यारा हीअं घुमंदा था वतन। प्यार कजे हिननि खे, पालजे। पर अहिड़ो माहौल केरु ॾेई सघंदो हिननि खे। सो हिननि खे अहिड़ो ई माहौल सही आहे। अनलिमिटेड हिकिड़ो वसी हिकिड़ो पिंजरो आहे जेको हिननि खे पिंजरो फील बि न थींदो हूंदो। पतन थियो काॾा वञूं हेॾा? अच्छा हे उते ई पुॼी वियासीं, ख़बर ई न पई। सो इहो एंट्रेंस न बाबा, अगर को वठी अंदर खाराइण त बर्ड फीड। हाँ बर्ड फीड। अच्छा मोर जा पर बि हिते विकिणनि था, छणिया हूंदा न हिननि जा, तो खणी हिते जमा कया हूंदो। असां वञूं था वापसि। सो पखियुनि जी हिन अज़ीमुशान सल्तनत बर्ड पार्क मां फाइनली असां ॿाहिरि अची विया आहियूं। ऐं मूंखे वेंदे महिल जेतिरो ख़ौफ़ हुयो मां डिॼां पई, ओतिरो बिल्कुलु बि न हुयो। ॾाढो ज़बरदस्त एक्सपीरियंस रहियो, तमामु बहितरीनु। ओ यस, हीअ मुंहिंजी सदोरी नुंहुं। ॾिसो सदोरी, मां सदको वञाए त तव्हां सादिया पाइन कोन लधो अथई। हाणे विझां छा में? हे ॾिसो, हे सुराण बि हिकिड़ो ॻोल्हियो आहे। ठीकु आहे। सो वाह वाह, मुंहिंजी इज़त थी वई। 2 पाइन कोन्स मूंखे मिलिया। जे ॿिया बि नज़र आया त ज़रूरु खणंदासीं, पर मसइलो इहो आहे त हाणे हिनखे असां विझूं छा में। सो किथां न किथां को छापर वठूं था। हे अलाह, हिन पार्क जी ख़ूबसूरती ऐं हो पिंजरो जेको
जंहिंमां असां आयासीं अलाह माशाल्लाह 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 ही गुल त ॾिसो ही हसीन तरीन गुल असांजे कॉलेज जे स्कूलनि में हूंदा हुआ घरनि में कोन्हनि ही त ॾिसो माशाल्लाह ज़बरदस्त का ॻाल्हि न आहे जेको कुझु अवेलेबल आहे उहो तव्हां चांस अवेल कयूं हा जानी ठीकु आहे अली कोई किथां शॉपर वॉपर मिली वेंदो हुन दुकान वारनि खां कहीं के ना तो बेंचेस पे मागे ट्रेन जो पुछी अचा हा ठीकु आहे भाई हिन जंबो खे त मां अलाए कहिड़ो गोल्डन अलाए कहिड़ो कलर कंदमि